नाज़रीन, करोड़नि जा छेला लखनि जूं बकरियूं धारींदड़ गुलाबी नस्ल जे शौक़ीन मंगल ख़ान बुगटी जो शौक़ु ॾिसण लाइ ख़फ़ती मुल्क जी कुंड कुड़ छमाईंदा आहिनि। तफ़सील एडी कुंभर जी रिपोर्ट में। चवंदा आहिनि त शौक़ जो को मुल्ह न आहे। किरोड़नि जा छेला ऐं लखनि जूं बकरियूं धारींदड़ मंगल ख़ान बुगटी जो शौक़ु बि ॾिसण वटां आहे। पेरूमल लॻोठ मंगल बुगटी जो रहवासी नाले वारो गुलाबण नस्ल जे बकरियुनि जो शौक़ीन मंगल ख़ान बुगटी किरोड़नि जा छेला ऐं लखनि जूं बकरियूं धारे हिन शौक़ खे हथी वठराए ॾेह तोड़े परॾे में मशहूरी माणे चुको आहे। गुलाबी बकरियूं त मूं वटि आहिनि। जिथे बि कंहिं वटि वेंदे त उते असांजो नालो ज़रूरु हूंदो थिए मंगल ख़ान कांदम या उन सान जो पर आहे। शौक़ु हूंदो अनमोल हूंदो आहे, शौक़ में कोई मुल्ह कोन्हे। हीउ चलो हिकिड़े दोस्त खां मूं आंदो हींअर माजिद आरीसर कांदम शादी पली में वेठो आहे। ईअं सम्झो मूंखे हुन थोराए थो ॾिनो, यकीनी ॻाल्हि आहे हुनजो ऐं अहसान लाहे न सघंदुसि। हर कफ़्ती हिन ॿकर जे लाइ वियो पर सभिनि खे मोटाई मां वियुसि। असुल चई त मंगल ख़ान खां सवाइ ॿिए कफ़्ती खे ॾींदुसि कोन। पोइ उन वटि वियुसि त हुन मुल्ह कोन कयो, मूं हुनखे 4 लख रुपया ॾिना। पर ॿकर ईअं सम्झ शौक़ जे हिसाब में 50 लख जो आहे। मूं हुनखे पैसा कोन ॾिना, मूंखे ईअं सम्झ गिफ्ट ॾिनो हुनजी। गुलाबण नस्ल जे बकरियुनि जे हिन ख़फ़्ती सिंध जे केतिरनि ई नुमाइशनि में नंबर खयां आहिनि। बकरियुनि खे खजी, कणक, छुहारा, पलड़ा, जंतर, लूसण समेत खीर पिणु पीआरियो वेंदो आहे, जंहिंसां बकरियूं ख़ुशि ऐं सिहतमंद रहंदियूं आहिनि। हिसाब कोन्हे, अन्न बि खाराईंदा आहियूं। अॼुकल्ह अन्न जो मण 2600 में वठूं था हिकिड़े ॾींहं में। ईअं सम्झो मुंहिंजो ॿकरियूं मण खायो वञनि। ऐं ॿियो कजी जो चुहारो बि ॾींदा आहियूं, बबुर जो फलड़ो ॾींदा आहियूं, बबुर जो टारी ॾींदा आहियूं। असां नंबर बि खयासीं ऐं वियासीं साईं हैदराबाद हटड़ी बाईपास में वियासीं, उमरकोट ते वियासीं, हेॾे घोटकी वियासीं, वरी तिलाशा, जाम साहिब, हेॾे दीनपुर, माना घणा मेलनि ते असां काए वियासीं। अॼु बि मेलो थींदो आहे त असांजो दिलि चवंदो आहे त बकरियूं मेले ते काए वञूं। बकरियुनि जे ख़फ़्ती मंगल ख़ान बुगटी आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गुलाबण नस्ल जो शौक़ु मूं ज़िंदा कयो, जंहिंसां रोज़गार बि सुठो थिए थो ऐं शौक़ु बि ज़िंदा रहंदो अचे। बकरियुनि जे ख़फ़्त सां मुल्क ऐं सिंध जो नालो रोशन करणु चाहियां थो। केतिरनि ई मुल्कनि जा शौक़ीन राब्ते में हूंदा आहिनि ऐं इन सां गॾोगॾु पंहिंजो रोज़गार बि आहे। पर असां चऊं था असां पाकिस्तान ऐं पंहिंजे सिंध जे इज़त जे लाइ इहो शौक़ु कयूं था। असां इनशाला इन शौक़ खे अञा बि ज़िंदा कंदासीं, वधाईंदासीं। छो त असांजो पाकिस्तान जिते किथे वेंदा आहियूं त भलो जेको माल आहे असांजो पाकिस्तान जो हूंदो। मंगल ख़ान बुगटी जो शौक़ु ॾिसण लाइ मुल्क जे कुंड कुड़छ मां ख़फ़्ती ख़फ़्त ॾिसणु ईंदा आहिनि। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ टीवी सां गॾु।